लोड हिन समाज के दोद सरदारी निज़ाम के आण को नो निज़ाम जो चंगो चहे अवाम इनकिलाब 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 इनकिलाब। इन मजलिस में जामशोर जिले में असांजे क़ौमी असेंबली जो उम्मीदवार साईं जलाल महमूद शाह साहब, सरदार साले मोहम्मद ब्रह्माणी साहब, सूबाई असेंबली जो कोहिस्तान में उम्मीदवार मलिक चंगेज़ खान साहब, सूबाई असेंबली कोटड़ी में उम्मीदवार डॉक्टर सिकंदर शोरो साहब, स्टेज ते वेठल असांजा भाइरो दोस्तो असांजा मेज़बान शेर मोहम्मद शेणो, अरबाब शेणो, शेणा बिरादरी, बारीचा बिरादरी, पालारी बिरादरी, मोल जा बाशऊर दोस्तों अस्सलाम वालेकुम जी असुम। अज असां कोहिस्तान में जी पैर पातो विख विख ते माण्हुनि जे दिलनि में जेका धड़कन ॾिठीसीं, माण्हुनि जे अखियुनि में जेका चमक ॾिठीसीं, माण्हुनि जे चपनि ते जेका मुर्क ॾिठीसीं, मोल कोहिस्तान जे हर जाइ ते भली पेना फ्लैग्स पीपुल्स पार्टी लगा पिया, पर उते माण्हू जेके असांखे ॾिसी ख़ुशि पे थिया उन्हनि जे मुर्कुनि खे ॾिसी चाहियां थो त तव्हांजी कामयाबी आहे, तव्हांखे मुबारकबाद। मलिक साहब अॼु तुंहिंजी शिकस्त ही जेके मेला आहिनि असां कॾहिं तसवर बि न पिए कयूं त मॉल में हेॾा जलसा थींदा। अॼु ही हज़ारे माण्हुनि जो मेलो ॾिसी यकीन थो कयां त असांजे मुखालिफ़नि खे दिलि जा दौरा पइजी विया आहिनि। छो तो हुननि हमेशह इहो चवंदा रहिया आहिनि, हुन वटि को सियासी प्रोग्राम आहे ई कोन। कॾहिं तव्हां वटि अची को मलिक साहिब चयो त बाबा मुंहिंजो ही सियासी प्रोग्राम आहे, ऐं पुछण थो चाहियां मलिक साहिब तुंहिंजो सियासी प्रोग्राम कहिड़ो आहे? छा तुंहिंजो सियासी प्रोग्राम इहो आहे त जेकॾहिं माण्हू को तव्हांजो मुखालिफ़ थिए त हुनजो हथु बंदि करे छॾी, जेकॾहिं साले मोहम्मद ब्रह्माणी तुंहिंजी मुखालिफ़त करे त हुन पीरसन माण्हूअ ते क़त्ल जी FIR दाख़िल करे छॾी। छा तो वटि छा तुंहिंजो सियासी प्रोग्राम इहो आहे त हिते जे माण्हुनि जी तरक़ी जा रस्ता रोके छॾी, हिते जे मासूम माण्हुनि खे तालीम खां महरूम करे छॾी, हिते जे माण्हुनि जो जेके मैटरनिटी को डिलीवरी केस थिए तो माण्हू तड़पी तड़पी मरी वञनि, इहो तुंहिंजो सियासी प्रोग्राम आहे। 40 सालनि खां वठी तो कोहिस्तान ते राज कयो आहे, मूंखे ॿुधा त तरक़ी कहिड़ी आहे, कहिड़ी तरक़ी आहे? मूंखे ॿुधा मलिक साहिब तुंहिंजी तरक़ी किथे आहे? तो माण्हुनि जी सोच खे, माण्हुनि जे शऊर खे, माण्हुनि जे अकुल ऐं इल्म खे कैद बनाए छॾियो आहे, गुलाम बनाए छॾियो आहे। अॼु हिते जे माण्हुनि गुलामी जूं ज़ंजीरूं तोड़े छॾियूं आहिनि। असां तव्हां वटि प्रोग्राम खणी आया आहियूं, असां चाहियूं था त जामशोर इत्तेहाद जा उम्मीदवार सैयद जलाल महमूद शाह मलिक चंगेज़ खान खे वोट ॾियो। हिते जे माण्हुनि जे बचनि जी तालीम, हिते जे माण्हुनि जी सिहत, हिते जे माण्हुनि जी तरक़ी अवां लाइणु, जेका तरक़ी सरदारी निज़ाम जे ज़रिए गुलाम बनी वई आहे। पीअण जो पाणी, सिहत, तालीम ऐं तरक़ी इंसान जो बुनियादी हक़ आहे, उनखे बदबूदार सियासी निज़ाम जे ज़रिए गुलाम बनायो वियो आहे। असांजे मुखालिफ़ उम्मीदवार मलिक साहब वटि को सियासी प्रोग्राम कोन्हे। मूंखे अजब थींदो आहे त उहो हमेशह अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदो आहे जेके कंहिं ज़ह बि नथियूं ॾियनि। हमेशह चवंदो आहे त भाउ मुंहिंजे मुक़ाबले में निभागा बीठा, अबा तोसां गॾु सभागो साले मोहम्मद ब्रह्माणी हुयो, तोसां गॾु सभागो डॉक्टर सिकंदर शोरो हो, अॼु साईं जलाल महमूद शाह सां गॾु बीठा आहिनि। हाणे तोसां निभागनि जो टोलो अचो आहे न, हाणे विढ़जे ख़बर पए। तो हमेशह गद्दारियूं कयूं आहिनि, कॾहिं साईं जलाल महमूद शाह सां गॾिजी डॉक्टर सिकंदर खे शिकस्त ॾिनी थी, कॾहिं तो डॉक्टर सिकंदर सां गॾिजी साईं जलाल महमूद शाह जे ख़िलाफ़ इलेक्शन सदोरा त असां सां गॾु बीठा आहिनि, तोसां निभागा आहिनि,
ते खबर पे तुझो असूल केड़ो आ तुझो नजरियो केड़ो आ तू कदे पीपल्स पार्टी में रहियो हुई असा तो तोखे जनरल ज़िया जे पेरन में ॾिठो आ जनरल मुशर्रफ जे पेरन में ॾिठो आ अरबाब रहीम जे पेरन में ॾिठो आ तुने को नजरियो कोने तुने को प्रोग्राम ही कोने ऐं हा हाणे थानेदारी न हलंदी हाणे थाने जे ज़रिए हुकुमरानी न हलंदी यादि रखी छॾियो अॼु जेको तव्हां आई फतेह जो सफ़र शुरू कयो आहे 5 जुलाई खां पोइ हे निकिरंदा बि कोन थिया अॼु तव्हांखे यकीन था ॾियारे वञूं अॼु तव्हांखे यकीन था ॾियारे वञूं त कोहिस्तान जे कंहिं बि ग़रीब माण्हू सां पुलिस नाइंसाफ़ी न कंदी पुलिस गर्दी बंदि थींदी पुलिस नाइंसाफ़ी न कंदी पुलिस जे ज़ुल्म ऐं ज़्यादती जे ख़िलाफ़ मज़ामत कंदासीं हाणे पुलिस वंगार न वेंदी हाणे मुख़्तियारकार वंगार न वेंदो यार ज़ुल्म आहे तूं हेठि त लह तव्हां वञो त हेठि कब्रिस्ताननि ते कब्ज़ा ज़मीननि ते कब्ज़ा सॼे कोहिस्तान खां वठी सॼे ज़िले में जेके ज़मीनूं आहिनि चवंदो आहे मुंहिंजे बाबे ॾाॾे जी जागीर कब्ज़ा रेती जे धिकनि ते कब्ज़ा तव्हांजी तरक़ी ते कब्ज़ा तव्हांजे तालीम ते कब्ज़ा तव्हांजे रोडनि ते कब्ज़ा तव्हांजी सिहत ते कब्ज़ा तव्हांजे अकुल ऐं इल्म ऐं शऊर ते कब्ज़ा इन कब्ज़े खे तालो ॾियणा आहियूं इन कब्ज़े खे तालो ॾियणा आहियूं तालो ॾेई छॾियो हा हाणे 5 जुलाई ते ॿ नारा हणाईंदुसि भरपूर जवाबु खपे चवंदुसि हिकिड़ो ठपो कार ते ॿियो ठपो ताले ते हिकिड़ो ठपो हिकिड़ो ठपो हिकिड़ो ठपो कार ते ॿियो ठपो ताले ते ॿियो ठपो ताले ते।